साथियों हुक मौजूद जेकॾहिं केजी चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त उन चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, जॾहिं खां वबाई सूरत पैदा थी आहे उन खां पोइ पहिरियों दफ़ो मुल्क जे वज़ीर आज़म मोहतरम इमरान ख़ान सिंध जे दौरे ते आयो ऐं उहो 2 ॾींहंनि जो दौरो करे वापसि हलियो वियो। कराची में रहियो ऐं लाड़काने में आयो ऐं लाड़काने खां पोइ वापसि हलियो वियो। त दोस्तों, उन दौरे जा मक़सद कहिड़ा हुआ? रेडियो पाकिस्तान मुताबिक़ त उन दौरे जो मक़सदु हुयो त जेके वबाई सूरत पैदा थी आहे उन में जेके मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे। त इन सिलसिले में जेकॾहिं असां उन जो तजियो कंदासीं त हिते वॾे में वॾी जेका धुर आहे उहा गवर्नमेंट ऑफ सिंध आहे ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खे इमरान ख़ान हिन दौरे में मुकमिल नमूने सां नज़रअंदाज़ करे छॾियो ऐं मुल्क जे वज़ीर आज़म जेकॾहिं पंहिंजे सूबे जे कंहिं वज़ीर आला खे रुॻो इन जे करे न घुराए या दावत ॾिए छो त हू संदसि पार्टी जो न आहे। वरी जॾहिं उन प्रेस कॉन्फ्रेंस कई त प्रेस कॉन्फ्रेंस में थियण ताईं खपंदो हो त हू इन पूरे वबाई सूरत हाल जेको तजियो पेश करे हा ऐं उन तजिए मुताबिक़ के अहम फ़ैसिला करे हा, के पैकेजिस ॾिए हा ऐं के अहिड़ियूं ॻाल्हियूं करे हा, पर हुन उहो त कुझु बि न कयो। अरिड़हीं तरमीम जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं कयूं, NFC अवॉर्ड जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं कयूं ऐं लॻे ईअं थो पियो त अरिड़हीं तरमीम असांजे असुली हुकुमराननि जे निड़ीअ में कंहिं तेज़ हॾे वांगुरु फासी पियो आहे ऐं हू उन में ॾाढो अनईज़ी फील था कनि पिया। हुन इहो चयो त अरिड़हीं तरमीम जे करे जेके अख़्तियार सूबनि जे वज़ीर आला खे मिलिया आहिनि ऐं उनजे करे वज़ीर आला जेके आहिनि से डिक्टेटर थी विया आहिनि ऐं उहे पंहिंजी मनमानी था कनि पिया। तंहिंजे करे अरिड़हीं तरमीम भले ख़तमु न थिए पर उन ते नज़र था थियणु खपे छो त जेके वज़ीर आला आहिनि सूबनि जा उहे जेके पावर्स आहिनि उहे हेठिएं सतह ते नथा पहुचनि पिया। सूबनि जो जॾहिं पाण थोरो तजियो कंदासीं त हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त सिंध, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जो जेको साउथ वारो इलाइक़ो आहे उहे मुकमिल तरह सां नज़रअंदाज़ थियल आहिनि ऐं उतां जो अवाम जेको आहे उहो इहो थो फील करे पियो त असां जहिड़ो करे फ़तेह कयल इलाइक़ा हुजूं। क़ौमी असेंबली में अख़्तर में जेका तक़रीर कई उन में जेके हुन ॻाल्हियूं कयूं उहे हिननि जी अखियुनि खोलण जे लाइ काफ़ी आहिनि। जेकॾहिं तव्हांजी दुश्मनी पीपुल्स पार्टी सां आहे या तव्हांजी दुश्मनी सूबाई हुकूमत सां आहे त उहा त ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में अचे थी पई त जेके पॉलिटिकल डिफरेंसिस आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिसी करे तव्हां पंहिंजी हिकमत अमली ठाहियो था पिया, पर तव्हांखे इहो हक़ु कंहिं ॾिनो आहे त पीपुल्स पार्टी या दुश्मनी जे करे तव्हां पूरे सिंध सूबे खे या सिंधी माण्हुनि खे तव्हां सज़ा ॾियो। इहो त तव्हांखे कंहिं हक़ु कोन ॾिनो आहे। त इमरान ख़ान साहिब जिन खे ऐं विफ़ाक़ी हुकूमत खे इहो सम्झणु खपे त हुननि खे इहा जेका ॿिटी पॉलिसी आहे, जेका इहा दुश्मनी वारी पॉलिसी आहे सिंध जे माण्हुनि सां ख़ासि करे सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हुनि सां, उहा उनखे ख़तमु। मुंहिंजे ख़्याल में हीअ जेका दहशतगर्दी आहे या हीअ इमरान ख़ान साहिब जो जेको सिंध जो दौरो आहे उन में जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे, जेका अरिड़हीं तरमीम ते कावड़ आहे, घणतरफ़ी जेका हिकिड़ी साज़िश जे ज़ुमिरे में अचनि थी पियूं। तंहिंजे करे सिंध जे माण्हू खे खपे त उहो पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते क़ाइमु रहंदे, जेके सिंध जा अहम ऐं ॿरंदड़ मसइला आहिनि उन्हनि ते यकजहती जो जेको इज़हार उन्हनि कयो उनखे बरक़रार रखनि, पुरअमन नमूने सां असां पंहिंजा मक़सद हासिलु करे सघूं।